हमें आज के बाद इन फसादियों को, पाकिस्तान के दुश्मनों को अब मजीद मौका हमें नहीं देना चाहिए। अब देखिए कि एक मरतबा फिर बेलारूस के सदर तशरीफ लाए पाकिस्तान, और पाकिस्तान से इंतहाई मोहब्बत करने वाला वो शख्स है। सिक्योरिटी फोर्सेस बेहतरीन हिकमत अमली सां एहतजाज जो खात्मो करायो। इस्लामाबाद में बर्पा कयल दफ़ेड़ सां मईशत के नुक़सान पहुतो। कानून लागू कंदड़ इदारनि शिरपसंदनि ते ज़ाब्तो आंदो। दफ़ेड़ पखड़ींदड़नि खे मुल्क जी तरक्की हज़म न थी रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो काबीना इजलास के खिताब चयाई हाणे फ़ैसिलो करणो आहे त अॼु खां पोइ दफ़ेड़ पखड़ींदड़नि खे को मौक़ो नाहे ॾियणो। फ़ैसिलो करणो आहे त मईशत ठीक करणी आहे या धरणे खे मुंहुं ॾियणो आहे। वफाकी राजधानी में अफगान शहरी के नेकाली ॾियण जो ऐलान वफाकी करो वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त अफगान शहरी 31 डिसंबर बाद इस्लामाबाद में न रही सघंदा। कंहिं बि अफगानी के इस्लामाबाद में रहण लाइ DC खां NOC वठणी पवंदी। PTI जे भगोड़नि लाशुनि जी कूड़ी वावेला शुरू कई आहे। PTI जा शिरपसंद अस्पताल में लाश ॻोल्हे रहिया आहिनि। PTI वारनि खे शर्मिंदगी लिकाइण लाइ जाइ न पई मिले। घरू वज़ीर ऐं DG रेंजर्स पंजाब पिम्स अस्पताल जो दौरो करे वगोड़नि में ज़ख़्मी थियल आफिसरनि ऐं जवाननि जी अयादत कई। वफाकी वज़ीर अता तारक चयो आहे PTI जे एहतजाज दौरान सरकारी मिल्कियतनि खे नुक़सान पहुचायो ऐं सिक्योरिटी एहलकारनि खे निशानो बणायो वियो। जदीद हथियारनि सां वगोड़ियुनि इस्लामाबाद ते हमलो कयो। वगोड़ियुनि जो समूरो रिकॉर्ड इस्लामाबाद जी इंतज़ामिया वटि मौजूद आहे। सोचियल समझियल मंसूबे तहत मईशत डी रेल करण जी कोशिश कई वई। इस्लामाबाद में 3 ॾींहनि दौरान 9,959 वगोड़ी गिरफ्तार। किलाशनकोफ ऐं पिस्टल समेत 39 खतरनाक हथियार ऐं 200 खां वधीक गाॾियूं हथ। वगोड़ियुनि दौरान 3 रेंजर्स एहलकार शहीद ऐं 71 कानून लागू कंदड़ एहलकार ज़ख़्मी थिया। IG इस्लामाबाद अली नासिर रिज़वी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो सोचियल समझियल मंसूबे तहत दहशतगर्दी कई वई। 26 नवंबर ते वहशियाने अंदाज में इस्लामाबाद ते हमलो कयो वियो। एहतजाज ऐं दहशतगर्दी में फ़र्क हूंदो आहे। एहतजाज जी आड़ में दहशतगर्दी के बर्दाश्त न कयो वेंदो। चीफ कमिश्नर इस्लामाबाद मोहम्मद अली चयो आहे त कानून ऐं रियासत के चैलेंज कयो वियो। एहतजाज में अफगानी भी हुआ जिन खे पकड़ियो वियो आहे। इस्लामाबाद में एहतजाज जो तरीक़ेकार आहे। PTI के संगजानी में एहतजाज जी आश कई वई हुई। इस्लामाबाद जा समूरा रस्ता खुलियल ऐं रूट क्लियर आहिनि। वडे वज़ीर सैयद मुराद शाह सिंध काबीना जो इजलास सॾाए वरितो। सिंध काबीना जो इजलास जुमे वारे ॾींहुं सुबुह 10 वॻे थींदो। सिंध काबीना जे इजलास जो 23 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। असांजे इदारनि खे चूंडुनि खां परे रहण घुर्जे। अॼु जूं हालतूं 8 फरवरी वारियुनि चूंडुनि सबब आहिनि। पाकिस्तान में हिन वक़्त का बि हुकूमत न आहे। मसइले जो असल बुनियाद वोट जी चोरी आहे। JUI सरबराह फज़लुर रहमान जूं लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाई मसइले जो हल हमेशह ॻाल्हियुनि ज़रिए निकिरंदो आहे। 6वीं आइनी तरमीम ते PTI खे एतमाद में वरितो वियो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त हालतूं ख़राब कंदड़नि खिलाफ़ एक्शन थियणु घुर्जे। इस्लामाबाद में बाहियूं लॻाइण खां बहितर हो त KP जो वॾो वज़ीर कुरम में वञे हा। KP जो सभ खां वॾो मसइलो अमन मान आहे। हू अली अमीन गंडापुर के सूबे जी सूरतहाल जे हवाले सां दावत ॾींदो। पंजाब हुकूमत पारां PTI एहतजाज दौरान गिरफ्तार कयल अफगानी जी सुञाणप ज़ाहिर करण जो ऐलान। PTI जे कंहिं बि काल ते पंजाब जो अवाम न निकितो। KP हुकूमत वफ़ाक़ ते चढ़ाई कई। घरेलू औरत बुशरा बीबी 3 ॾींहंनि ताईं रोडनि ते घुमंदी रही। PTI कारकुन बीठल रहिया पर बाजी भॼी वई। मौजूदा सूरतहाल में मीडिया अवाम के सच ॾेखारियो। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जी प्रेस कॉन्फ्रेंस।
नए देरे वेझो 24 इंसानी जानियूं गिरकाईंदड़ खोड़ा भुट्टा खूनी तकरार जो जिरगो धुरिन मथां मजमूई तौर ते 7 करोड़ 70 लख रुपया ॾंढ विधो वियो। ज़मीन जी मालिकीता 12 वरे खां हलंदड़ भुट्टा खोड़ा तकरार जो निबेरो अमीर बख्श भुट्टो ऐं असद खोड़ो जी सरपंची में थियो। भुट्टा धुर मथां 14 खून ऐं 4 ज़ख़्मी जो 3 करोड़ 90 लख रुपया ॾंढ विधो वियो। खोड़ा धुर मथां 10 खूननि ऐं 8 ज़ख़्मी जो 3 करोड़ 80 लख रुपया ॾंढ विधो वियो। 2300 एकड़ ज़मीन फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। तहरीक इंसाफ लाशुनि जी सियासत चाहे थी। वफ़ाक़ी घरू वज़ीर PTI जी ख़्वाहिश पूरी थियण न ॾिनी। बेलारूस जो सदर वफ़द सां गॾु दौरे ते पाकिस्तान आयल हो। अहिड़नि मौक़नि ते एहतजाज जी रिवायत दुरुस्त नाहे। हर अहम मौक़े ते PTI पाकिस्तान खे डी-रेल करण जी कोशिश कई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं एहतजाज में KP जी सरकारी मशीनरी इस्तेमाल कई वई। कानूनी ऐं इख़लाक़ी तौर ते PTI KP में हुकूमत जो हक़ विञाए वेठी आहे। एहतजाज जो मक़सदु इहो नाहे त अवां हुकूमत खे यरग़माल बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खे जेल में विधो वियो। PP ते को एहतजाज न कयो। हिकु मच्छी समूरे तलाउ खे किनो कंदी आहे। PTI ख़राब पार्टी न हुई, उन जो लीडर ख़राब निकितो। चीन जी सेंट्रल मिलिट्री कमीशन जे वाइस चेयरमैन पारां GHQ जो दौरो। आर्मी चीफ सां मुलाक़ात। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाक़ाई सलामती सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं। महिमाननि तरफ़ां स्ट्रेटेजिक पार्टनरशिप बाबति पाकिस्तान जी साबित क़दमी जी वाखाण। दहशतगर्दी जी रोकथाम लाइ पाक फ़ौज जे पेशेवरानी महारत जी तारीफ़। मलीर वेझो बिन कासम थाणे जी हद में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान क़तल। गोलियूं लॻण सबबि 18 वरे जो नौजवान सरफराज़ पुट नजमदीन मारिजी वियो। 2 मोटरसाइकिलनि ते सवार हथियारबंदनि मोबाइल जी दुकान ते फायरिंग कई। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी लॻे थो। मड़ जिना अस्पताल मुंतक़िल। ओस्मान शाह उड़ी भरिसां टंडो आदम रोड तां ज़मींदार खां 1 करोड़ खां वधीक मालियत जी फुर। हथियारबंद ज़मींदार दोस्त मोहम्मद पली खां गिरांडी कार, 6 आईफोन ऐं 2 लख रुपया फुर करे विया। PTI बानी जूं 6 मई भंजडा जे 8 केसनि में ज़मानत वालियूं दरख़्वास्तूं रद्द। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज मंज़र अली गुल महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जिना हाउस, अस्करी टावर हमलो ऐं शादमान थाणे ते भंजडा सूदो 8 केस दाख़िल हुआ। आई सकाफ़त जो ॾिहाड़ो वेझो ईंदे ई सिंध जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती रंग निरवार। कोटड़ी जी ख़ानगी स्कूल में अॾलठी रंगनि सां रचियल सकाफ़ती तक़रीब। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी गीतनि ते टेबलोस पेश करे तक़रीरूं कयूं। राजू खानोड़नि जे ॻोठ कंडू मल्हा जी प्राइमरी स्कूल में तक़रीब में सिंधी गीतनि ते झुमरियूं। धरती TV पारां सहब ऐं रवादारी वारी सिंध जे उनवान हेठि सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान जी लाड़काणे वासियुनि पारां भरपूर आजियां। सकाफ़ती लिबास की खरीदारी उरूज ते। शहदाद कोट में भी टोपी ऐं अजरकनि जी खरीदारी में वार। सियासी समाजी अगवाननि समेत शहरियुनि पारां सकाफ़त जो ॾियारो धरती TV सां गॾु मल्हाइण जो अज़्म। नवाब शाह में सकाफ़ती स्टॉल सिंगारजी विया।